नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी है। हर तरफ या हुसैन जो सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। हर अख में गमे हुसैन में आली है। इन ॾस में कंडियारो शहर के मरकज़ी इमाम बारगाह खां मातमी जलूस बरामद कयो वियो आहे, जेको मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो मुख्तियारकार चौक ते पहुतो, जिते मजलिस अज़ा बर्पा कई वई। मजलिस के मौलाना गुलाम हैदरी जिन खिताब कयो। बाद में मातमी जलूस चमन बाज़ार कंडियारो ॾांहुं रवानो थींदे नवाखानी शुरू कई वई है। मजलिस में मुल्क जी मशहूर नवाखानन नवा पढ़ी जलूस रात देर ताईं जारी रहियो। चमन बाज़ार समेत मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो मरकज़ी इमाम बारगाह ते नहर थियो, जिते अज़ादारनि पारां मातम करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। जलूस जी सिक्योरिटी जा फर्ज़ सिंध पुलिस सां गॾु असगरिया स्काउट जे नौजवाननि सरअंजाम ॾिना। आखिर में नगर पिण तक़सीम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।